भले तूं इन कम जे लाइ कराची वञ, पर जावेद जल्दी वरी मोटण जी बि कजां। तो दिल जाए कर बुरा, मां उन्हनि जी अमानत पुॼाए वापसी जी ज़रूरु कंदुसि। ॾिस जावेद, हुननि असां सां कहिड़ो वर्ताव कयो ऐं बदिले में असां संतनि जे लाइ छा छा नथा कयूं। पाप सां पाप नाहे धोप बहुर। हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, दुनिया असां लाइ भली मंदो सोचे त भली सोचे, पर पंहिंजे मन में कंहिंजे लाइ मेर न हुजे। ही वठ पुट उन जे बंगले जी ड्रेस। पुट मां सोचां पियो त आऊं ई हलियो वञांसि, मुंहिंजो त उहो बंगलो ॾिठल बि हो, अलाए तूं ॻोल्हे सघीं अलाए न। मां पाण ई ॻोल्हे वठंदुसि बाबा, थी सघे थो उन्हनि खे मुंहिंजी ज़रूरत हुजे। बाबा हाणे कंहिंजे हाल खे छॾ, असांजो छा वञे, पर तूं खेरनि सां मोटण जी कजां। बाबा, तव्हां हवेली जे मामलनि खां हाणे इनकार था कयो? बसि पुट, हाणे ईअं करिणो थो पवे। पर बाबा, मां त हाणे जलाल साईं जी नौकिरी बि क़बूल करे वरिती आहे, वापसी अची हुन सां गॾु ड्यूटी कंदुसि। वाह वाह, इहो त ॾाढो भलो थियो, हाणे इन खां वधीक ॿियो छा। चङो उर, मां हाणे हलां थो। बाबा, पोयां जी भारत त हुजे। हा सुम्ही खिड़की हिकु सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।